नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कंडेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट वॾे वज़ीर जी हिदायतन ते ॿेले खाते जे कब्ज़े तां नाजाइज़ कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ DFO खैरपुर जी क़यादत में रेंजर्स ऐं पुलिस जो तालका कंडेरो जे ॿेले में वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू थी वियो आहे। ऑपरेशन जे पहिरें मरहले में अॼु DFO खैरपुर नसरुल्ला लिगारी, पाकिस्तान इंडस रेंजर्स जे कर्नल शबीर मुख्तियार कार कंडेरो, शाहिद हुसैन दायो, DSP कमाल डेरो, पीर बख्श चांडियो, DSP कंडेरो फैज़ मोहम्मद दायो जी क़यादत में 10 खां वधीक थाणनि जिन में कंडियारो, कमाल डेरो, मोहब्बत डेरो, बखेरी हुसैन, शहीद खानवाण, लाखा रोड ऐं ॿिया थाणा शामिल आहिनि। हिननि जे थाणनि जे 150 खां वधीक नफ़री मौजूद। मोहब्बत डेरो, पके ऐं कचे जे इलाइक़नि में ॿेले जी ज़मीन तां कब्ज़ा छॾण लाइ ऑपरेशन कयो वियो, जंहिं में ट्रैक्टर, बुलडोज़र ऐं ॿी हेवी मशीन जी मदद सां ॿेले खाते जी ज़मीन में पोखियल केलनि जा बाग ऐं कणक, सरह जा फसल, भेलाड़े ट्यूबवेलनि जा फ्यूल पट्टी, मोटर ऑयल इंजीनियर ज़ब्त करे कब्ज़ा माफ़िया जा ॿेलनि जी ज़मीन में क़ाइमु कयल कोर्ट ऐं ओताकूं डाहे पट करे छॾियूं आहिनि। जिन माण्हुनि जा बाग ऐं फसल भेलाड़े विया आहिनि उन ओताकूं ऐं कोर्ट ढाया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।